اللهم صل وسلم وبارك على سيدنا ومولانا محمد رب اشرح لي صدري ويسر لي امري سبحانك لا علم لنا الا ما علمتنا الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدًا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين أما بعد فقد قال الله عز وجل في كلامه القديم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الناس قد جاءكم برهان من ربكم وأنزلنا إليكم نورا مبينا صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين سبحان الله عربي أرشقا بيومتي
मेहमान रब जो थियो मथे इं को न पोतो बियो मथे बलगल उला बिकमालिही आनूर आका दर असुल नूरी संदुन सारो नसुल सीरत ऐं सूरत बेमिसल कशफत दुजा बिजमालिही औसाफ उनजे जो बयान कहड़ो करे आजिज़ ज़ुबान मौला अजय जो मदाखान हसनत जमीअ ख़िसालिही इदरीस उन जो ग़ुलाम पढ़ंदो सलातो सलाम ही विरद सुबह शाम सल्लू अलैहि व आलिही दुरूद शरीफ आवाज़ बुलंद अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मद आलिही व अस्हाबिही अजमईन हमदई सलात का बाद वाजिबुल एहतराम सामीन इकराम तमाम बलारन जे सामूं अल्लाह पाक जल जलालुहु अमन वालुहु ज़बरहानुहु जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद मां हिकड़ी आयत सगोरी तिलावत कई आहे। अजोको ही प्रोग्राम मरहूम मग़फ़ूर फ़कीर मोहम्मद अयूब दाहिरी जे 40 जे मौके ते उन जे ईसाल सवाब जे लाइ उन जे भाइरनि उन जे पुट ऐं उन जे ॿियनि अज़ीज़नि जे तरफ़ां ही ख़ैरात फ़ी सबीलिल्लाह जो एहतमाम कयो वियो आहे। फ़कीर हबीबुल्लाह साहब और जमात जो मुतहर्रिक माण्हू उन हुकुम कयो त फ़कीर साहब जे ईसाल सवाब जे लाइ 40 जो प्रोग्राम आहे पर जमात खे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जूं ॻाल्हियूं बि ॿुधाइजनि। उन ई ॻाल्हि खे मदे नज़र रखंदे क़ुरान पाक जी आयत तव्हां जे साम्हूं तिलावत कई आहे जंहिंजे रोशनी में चंद मारूज़ात तव्हां जी ख़िदमत में अर्ज़ कबा पर हाणे पंहिंजा कमकार छॾे धंधा दड़ियूं छॾे तव्हां जॾहिं हिन जॻह ते पहुची विया आहियो त पोइ हाणे ख़ैरात जी मानी त उहो ई तव्हांखे मिलंदी पर पंहिंजो सवाब ज़ाया न कयो। अल्लाह जो क़ुरान दिलि सां ॿुधंदासीं त नेकनि सां असीं बि झोलियूं भरे हलंदासीं। साईं हाफ़िज़ साहब तव्हांखे चयो पिए पर हाणे साईं बि ॾाहिरी तव्हां बि अक्सरियत ॾाहिरियुनि जी हूंदी ॿियूं क़ौमूं बि हूंदियूं पर एज़े मुस्लमान ऐं हबीब जे इश्क़ ऐं मोहबत रखण वारनि खे नंढड़नि ॿारनि खे मां नथो चवां पर जेके सम्झ वारा आहिनि छो त नंढो ॿारु सम्झ वारो न आहे पर जेके सम्झ ऐं अक़ल वारा आहिनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे महिरबानी करे अॻिते अचो। जे नथा अचनि त पोइ माना ॿारनि में वॾनि में को फ़र्क़ु ई कोन्हे। जेके सम्झ वारा पंहिंजे पाण खे सम्झनि था त बाबा हा असीं सम्झू आहियूं ऐं मौलवी साहब जेके ॻाल्हियूं चवंदो त असीं सम्झंदासीं हिते सम्झण जे लाइ आया आहियूं बाक़ी जे खाइणी भत आया आहियो त पोइ भले परे वेठा हुजो
अॻिते रेडी अचो अॻिते जी महिरबानी थींदी फ़क़ीर मोहम्मद अयूब जो रूह बि हिन जॻह ते हाज़िर हूंदो ऐं उन जे ईसाले सवाब जे लाइ तव्हां प्रोग्राम सजायो आहे त उन जो रूह बि अल्हम्दुलिल्लाह तव्हां खां ख़ुशि हूंदो तव्हां खां राज़ी थींदो माना जेके समझदार हा उहे अॻिते आया बाक़ी बेसमझ पोइ ते वेठा आहिनि उनते मयारी कान्हे का अख मां कढी छॾिजो त उहे समझदार आहिनि या न अब थोरो आवाज़ वधा जाई को न दोस्तों अजीजो ये खैरात फी सबीलिल्लाह जो एहतमाम फ़कीर साहब मोहम्मद अयूब जे लाइ उन जे पोयरनि कयो आहे फ़कीर मंठारा डॉक्टर गुलाम अब्बास या ॿिया अज़ीज़ जिन ही एॾो एहतमाम कयो आहे यकीनन तव्हां जी बि फ़कीर साहब सां नियाज़मंदी निवड़त मोहब्बत हुई जो तव्हां हिननि जे सॾ ते कही आया आहियो ऐं इहो दारुल दुनिया दारुल अमल आहे अॼु जेका पोख पोखींदे सुभाणे उहा ई लुणंदी हिते हमेशह कंहिंखे बि नाहे रहणो ही माॻ छॾे हर कंहिंखे क़ब्र जे हवाले थियणो आहे पर अॼु असां ॿियनि जे लाइ चङाई कंदासीं सुभाणे असांजे लाइ ॿिया बि चङाई कंदा अॼु असां पंहिंजे वॾड़नि खे मरूमीन खे यादि रखंदासीं त सुभाणे असांजे वए खां पोइ बि असांखे केरु यादि रखंदो पर जेकॾहिं असां उन्हनि खे विसारे छॾींदासीं त पोइ असां बि पंहिंजे पोयरनि मां उमेद न रखूं इन दुनिया में अचण जो त हिकिड़ो कानून आहे त ही नंढो आहे ही वॾो आहे वॾो भाउ पहिरीं आयो आहे नंढो पोइ आयो आहे ॾाॾो पहिरीं आयो आहे पर ॾाॾो उन खां बि पहिरीं आयो आहे ॾाॾे खां पोइ पीउ आहे पीउ खां पोइ औलाद आहे पर वञण जी तरतीब कान्हे का नौजवान पुटु वेठो आहे बाबो गुज़ारे वियो पीउ जेको आहे सो वेठो आहे पीउ जे हूंदे पोटा ॾिसनि पिया ॾाॾो वेठो आहे त पोटो गुज़ारे पियो वञे नानू वेठो आहे त ॾोटो गुज़ारे पियो वञे यानी हिन दुनिया में अचण जो त हिकिड़ो क्रेड एरिया आहे पर वञण जे लाइ को क्रेड एरिया कोन्हे को कंहिंखे या ॼाण कंहिंखे इहो इल्मु कोन्हे को त तूं फलाणी जॻह ते या फलाणे टाइम ते या फलाणी तुंहिंजी जेको आहे हेतिरी उम्र आहे इल्ला माशा अल्लाह असांजो इहो यकीन हुजणु खपे त अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात पंहिंजे नबीअनि खे इन्हनि शयुनि जो इल्मु ॾिनो आहे हबीब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम के अल्लाह सी मा कान व मा यकून जो इल्मु ॾिनो आहे पोइ अल्लाह पाक जा नबी हर राज़ तां पर्दो कोन्हे खोलींदा हर ॻाल्हि जेको आहे उम्मत जे अॻियां वाई कोन कंदा आहिनि जेको हुकुम थींदो आहे उहो ई जेको आहे उम्मत खे ॿुधाईंदा आहिनि महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खां पुछा कई वई क़यामत कॾहिं ईंदी हदीस पाक में ईंदो आहे त अल्लाह जे हबीब फरमायो पुछण वारा तूं पुछी थो पर तो तैयारी कई आहे साम्हूं सहाबी हो उन वटि नमाज़ बि हुई रोज़ा बि हा नेक अमल बि हा हू शराब ज़िना खां कूड़ खां टोल खोरीअ खां गिला ग़ीबत खां परे हो पर चईसीं न तैयारी कान्हे का नबी से फरमायो पोइ पुछा छा जे लाइ थो करी जिसी हिकिड़ी ॻाल्हि आहे उहिब्बुल्लाह व रसूलहू अल्लाह ऐं उन जे रसूल खां मूंखे मोहब्बत आहे तो सुभान अल्लाह कैसा मोहब्बत आहे चओ अल्लाह साईं अल्लाह जे रसूल सां मूंखे मोहब्बत आहे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो पोइ ॿुधी छॾिजां अल मरउ मअ मन अहब जंहिंजी जंहिंसां मोहब्बत हूंदी उहो उन्हीअ सां गॾु हूंदो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुस्लमान भाउ उन महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ॿुधायो क़यामत मुहर्रम शरीफ जे महीने में ईंदी जुम्मे जो ॾींहुं हूंदो मुहर्रम जी 10 तारीख़ हूंदी महीनो ॿुधायूं तारीख़ ॿुधायूं ॾींहुं ॿुधायूं सन कोन ॿुधायूं त 1445 हूंदो 1490 हूंदो 1500 खां टिपंदो 1600 खां मथे टांको कांटो ईंदो या न सन सदी अल्लाह जे हबीब कोन ॿुधायो न त माण्हू इंतज़ार में हूंदा त बसि हाणे फलाणा हेतिरा साल क़यामत में रहिया आहिनि हाणे जेको आहे गुनाहनि खे छॾे मिड़ी नमाज़ूं पढ़ी अल्लाह सी खे राज़ी था कयूं हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम खे जेसि ताईं हुक्म हो मदीने वारे साईं ओ ॿुधायो आहे
बाक़ी आम माण्हूअ जे लाइ इहा ॻाल्हि आहे त उनखे ख़बर नाहे उनजी ज़िंदगी केतिरी आहे, उनजो मौत किथे ईंदो, उनजो मौत कीअं ईंदो, उनजो मौत केतिरी उमिरि में ईंदो। इहो अल्लाह पाक जल्ल शानो जी ज़ात बाबरकात जे इल्म में आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुस्लमान भाउ, पोइ जेका दुनिया दारुल अमल आहे, जेका दुनिया दारुल फना आहे, जंहिं दुनिया में कंहिंखे हमेशह नाहे रहणो, हिकु ॾींहुं जेको आहे हिन दुनिया खे छॾे अॻिते हलणो आहे, पोइ जेकॾहिं अज़ीज़नि जेके असां अॻु में गुज़ारे वञनि, जेकॾहिं असीं उन्हनि खे यादि रखंदासीं त असांजा पोयां असांखे बि यादि रखंदा। इब्तिदा में हिकिड़े मसइले जी मां वज़ाहत कयां। ये खैरात फी सबीलिल्लाह जो एहतमाम तीजे ते हुजे, ॾहे ते हुजे, जुमाने ते हुजे, अदा जागो था, 40 ते हुजे, 12 ते हुजे। हिकिड़े मौलवी ताज़ो चयो आहे भई अहले सुन्नत वारा यतीमन जो माल खाइन था ऐं खैरातूं 40 12 टीजा ये हराम आहिनि। यतीम जो माल माना हराम आहे। कुरान जी आयत पढ़ी जे तो वला तक़रबू माल यतीम, यतीम जे माल जे वेझो न वञो। तंहिंजी माना ई 40 ई खैरातूं, ई ख़त्मा, ई दुरूद, ई जुमाना, ई सभु मिली जेको आहे मुल्हनि पंहिंजे पेट पालण जे लाइ मिली हिकिड़ा ॾींहं जेको आहे रखिया आहिनि। मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी रहमतुल्लाह अलैह जे लाइ हुन चयो हो त उहो पाण 40 खाई खैरातूं खाई वियो हलियो, हाणे वरी उनजो पुटु जेको आहे उनजे कम जे पोयां लॻो आहे। अब तव्हां हिते सभु मुस्लमान वेठा आहियो, खैरात जी मानी हराम आहे कहलायो जे हराम आहे त पोइ तव्हां छो आया हो? जैसा मौलवी पंहिंजे लाइ कयो आहे त पोइ रुगो मां हुजां, हाफ़िज़ लाल खान हुजे, साईं हाफ़िज़ हुजे, बसि ॿियनि जो छा वञे? ॼट जाहिल, ख़बर कंहिं शइ जी कान्हे का। ख़ल्क़ ख़ुदा जी खे परेशान करण जे पोयां ख़ुदा जी ज़ात बाबरकात जो कसम आहे, ही खैरात, ही 40 ही ईसाले सवाब जो एहतमाम, इहो मौजादा वलियन जो रोज़े धणी जहिड़े जवाननि जो त तरीक़ो आहे, पर मुस्तफ़ा जे सहाबनि जो बि तरीक़ो आहे, खुद मदीने वारे साईं जो तरीक़ो आहे। अम्मा गुज़ारे वई, सहाबी महबूब जी बारगाह में आयो, हुज़ूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात खे अर्ज़ कई, सी मुंहिंजी मां गुज़ारे वई आहे, अम्मा ही जहान छॾे वई, ऐं सफ़र ते निकतल हुयुसि, मुंहिंजी आख़िरी मुलाक़ात अम्मा जो आख़िरी दीदार कोन थियो, मां हाणे पहुतो आहियां ऐं चाहियां थो को अहिड़ो अमल कयां त आऊं पर ख़ुशि मुंहिंजी अम्मा थी, कयां आऊं पर मुंहिंजी माउ खे राहत मिले। ऐं राहत उनखे कीअं मिलंदी? माना उनखे सवाब मिले। नेक अमल आऊं कयां, सवाब मुंहिंजी अम्मा खे मिले। शरीयत जो मालिक आमिना जो लाला मुस्तफ़ा फरमाया, छॾे ॾे, मर गया मरदूद न ख़त्मा न दुरूद, माउ ही वही हली, हाणे बस उनजे के पंहिंजा अमल ज़िंदगी में कया से कया, हाणे भले तूं कुछ भी कर, तुझी माउ खे फ़ाइदो कोन मिलंदो। मुस्तफ़ा ई कोन फरमायो, रहमत वारे नबी फरमायो त जेकॾहिं तूं पंहिंजी अम्मा जे लाइ को सदको कंदे तूं, सवाब तुंहिंजी अम्मा खे मिलंदो। सदको माना नेक अमल, सदको माना अहिड़ो अमल जेको सदका जारिया हुजे, जेको अमल खुटे न, उनजो सवाब मिलंदो रहे। अल्लाह जे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे अर्ज़ कईसीं, पोइ तव्हां ॿुधायो मां छा कयां? हबीब फरमायो, मदीने में मिठे पाणी जी किल्लत आहे, खूह चंद आहिनि, उहे बि यहूदियुनि जे हवाले आहिनि। जेकॾहिं तूं मिठे पाणीअ जो को खूह खोटराए या अॻु में खोटियल हुजे, उहो जेकॾहिं ख़रीद करे
तू वक़ुफ़ करे छनी मुसलमानन जे ला, इंसानन जे ला, अल्लाह जी मखलूक जे ला कंदे तू, पर नियत तुंहिंजी हूंदी त मुंहिंजी अम्मा खे सवाब मिले। मदीने वारे साईं फरमा जेसि ताईं उन खूह मां अल्लाह जी मखलूक पानी पीअंदी रहंदी, उन्हारा पंहिंजी उन उझाईंदा रहंदा, तुंहिंजी अम्मा खे सवाब मिलंदो रहंदो। तो सुभान अल्लाह। मुस्तफा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात जो सहाबी वयो खूह हिकिड़ो ख़रीद कई, जेतिरा पैसा चई मालिक उनखे नक़द ॾिनई। नबी सिंह वटि आयो, अल्लाह जे महबूब खे चई सोना हाणे तूं हल उन खूह जे मथां दुआ तूं हली कर। जे असां कंहिं मुर्शिद खे, पंहिंजे बुज़ुर्ग खे, या पंहिंजे जमात जे कंहिं ख़लीफ़े खे, कंहिं सिकंदरी आलिम खे, कंहिं सुन्नी आलिम खे वठी ईंदा आहियूं, साईं मूं नेक अमल कयो आहे मुंहिंजे अम्मा जे लाइ, बाबे जे लाइ, या पंहिंजे अज़ीज़ जे लाइ, जीअं हाफ़िज़ साहब माशा अल्लाह हिन इलाइक़े में दरगाह शरीफ़ जी शाख खुले पई। हाफ़िज़ साहब ॿुधाए पियो एकड़ बनीअ जो नहीं, एकड़ बनीअ जो मदरसे जे लाइ मिलियो आहे। जामिया राशिदिया जे इएं सम्झो जेको आहे मुजाहिदा शाख जे लाइ, जेकॾहिं उन में तव्हां पंहिंजे अज़ीज़नि जे ईसाले सवाब जे लाइ ताउन कंदो, हिकु त इदारो जल्दी ठही पवंदो, तव्हांजे इलाइक़े जा हाफ़िज़ आलिम दरगाह जे अंगण ते दिस्तार कंदा, तव्हांजे इलाइक़े जा आलिम हाफ़िज़ मदरसे जा तव्हांजे ताउन सां उहे आलिम हाफ़िज़ झर रंग वञी रसूलुल्लाह जो रोज़े धणी जो पैगाम पुॼाईंदा। तव्हां हूंदो या न हूंदो उहे आलिम इल्म पढ़ंदा पे, तव्हांखे सवाब मिलंदो पए। इहो मुजाहिदा सदक़े जारिया वा। हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा गुलाम हो, ओ सहाबी नबी सिंह के वठी आयो, अल्लाह जे महबूब उन खूह जे मथां आया, उन खूह ते उन सहाबी तख्ती लिखराई ही हादिहिल बीर ले उम्मे सादन, ही खूह साद जी मां जो आ। माण्हू चवंदा आहिनि तव्हां या पर्ची छो लिखराईंदा आहियो, या टकली तां लिखराईंदा आहियो, तख्ती लिखराईंदा आहियो, अबा ये शे फलाणे जे ईसाले सवाब जे लाइ आ, इन में रिया वा, इन में ॾेखावा, इन में नुमाइश आ। मां चवां थो नुमाइश कान्हे का, दिलनि ते दर्जा आहिनि। इन्नमल आमाल बिन्नियात, अमलनि जो दारो मदार नियत जे मथां वा। जेकॾहिं तूं तख्ती लॻाई इन नियत सां त अॼु ही नेक अमल मूं कयो आहे पंहिंजे अज़ीज़ जे लाइ, मूंखे ॾिसी को मुस्लमान पंहिंजे अज़ीज़ जे लाइ करे त उनखे बि सवाब मिलंदो। उनमें ॾेखाव कोन्हे, उनमें रियाव कोन्हे, उनमें नुमाइश कान्हे का। नबी सिंह तख्ती कटराई कान, लहराई कान। हबीब ख़ुशि थिया, नबी सिंह दुआ घुरी, अल्लाह जे हबीब फरमायो सोना साद जेसि ताईं ही खूह हूंदो उन्हारा पंहिंजी उन उझाईंदा पए, तुंहिंजी अम्मा खे सवाब मिलंदो पए। इहो छा आहे? इहो ई त सदक़े जारी आहे, इहो त ईसाले सवाब आहे, इहो त मुजाहिदा ख़ैरात आहे, इहो त जेको आहे सो मुजाहिदा चालीहो हुजे या टीजो हुजे या जुमामो हुजे, ख़ल्क़ ख़ुदा जी खे असां गॾु कंदा आहियूं, मख़लूक खे गॾु करे, मुस्लमाननि खे गॾु करे क़ुरान हदीस जो पैगाम पहुचाईंदा आहियूं। पोइ जेकॾहिं न उन्हनि मां कंहिं हिकिड़े बि माण्हूअ अमल कयो, उन मरहूम जो बि बेड़ो पार आहे, त हिसो मिलाइण वारनि जो बि बेड़ो पार आहे। त इहो माण्हू ॿिया हूंदा, असां हलाल खे हराम करे खाइण वारा न आहियूं। हिकिड़ी पाकीज़ा हलाल तैयब शइ हुजे, उनखे हरूभरू हराम जी फतवा हणी वरी उनखे जेको आहे उहो खाऊं, उहो साॻियूं मुल्लूं जेको फतवा त इहा ॾे, पर सॼी देस त पुछंदो कोन त छा आहे। या चमचो मिठे में बि उहो, बिरयानी में बि उहो, कोरमे में बि उहो, पुलाव में बि उहो। सुन्नी सॾीनिस त उते बीठो आहे, शियो सॾेसि त उते बीठो आहे, वहाबी सॾेसि त उते बीठो आहे, जे मुजाहिदा पागारे जो मुरीद सॾेसि त उते बीठो आहे, जे लुवानी जो मुरीद सॾेसि त उते बीठो आहे। ही दर दर जूं ठोकरूं जेके खाईंदा आहिनि, उहे चिलविला चइबो आहे उन्हनि खे। तूं चिलविलो कोन आहीं, उन मुले मां मुश्किरे मां पंहिंजी जान छॾा। तुंहिंजी शनाख्त रोज़े वारो आहे, तुंहिंजी शनाख्त मखदूम सरवर नूह आहे, तुंहिंजी शनाख्त गौसुल आलमीन आहे, तुंहिंजी शनाख्त सुल्तानुल औलिया लवारनि वारो जवान आहे। तुंहिंजी जेका सुञाणप आहे उन सुञाणप खे पंहिंजीअ खे बरक़रार रख। इन्हनि मुल्लनि ऐं मुल्लनि जी फतवा जी परवाह न कर। अल्हम्दुलिल्लाह अहले सुन्नत जो तरीक़ो रसूलुल्लाह जो तरीक़ो आहे, महबूब जे साहबनि जो तरीक़ो आहे।
गाल समझ में आई बा जे मसलो मसाल समझ में ना अचे त असीं वेठा आहियूं सवाल जवाब जे करे करणो आहे त असीं तैयार आहियूं मैदान छॾे भॼण वारा ॿिया हूंदा असां सिकंदरनि जे मथां छट वारे जो छट बि आहे त सूर्य जी सूर्य आई बि आहे त रोज़े वारे जे नज़रे करम बि आहे विलायत जो नारो ज़ोर सां नारे विलायत नारे विलायत कुरान हकीम जी आयत सगोरी मुतवाजे सामू तिलावत कई आ मोहब्बत ई शौक ज़ोक सां मदीने वारे साईं ते सलात सगोरी पढ़ो जो भर में जेको फतवा आने त सलात हराम आ उन खे बि अॼु महबूब जी सलात ज़ुबान ते जारी थी वञे सलात सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अब पोयन ते सलात माफ़ आ मिड़ई अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह दोस्तों अज़ीज़ो मुसलमान भाइरो अल्लाह पाक जल्ल शानो जी ज़ात बाबरकात कलाम पाक में इरशाद फरमायो या अय्युहन नास क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कलाम पाक में इरशाद फरमायो तो सुभान अल्लाह ऐं अल्लाह जे कुरान जी जिते महफ़िल होजे ज़िक्र पाक जी महफ़िल होजे उते ठठोल तंज़ या कंहिंजे मथां तान न होजे ॻाल्हि समझ में अचे थी इहो मुस्लमान जो तरीक़ो न आहे जंहिं महफ़िल में कुरान पढ़ियो वञे जंहिं महफ़िल में हदीस पढ़ी वञे उन में वरी ठठोल कजे तंज़ कजे ही आवाज़ अल्लाह जी नेमत आहे पर असुल दिल जी मोहब्बत आहे मालिक जंहिंखे मोहब्बत ॾे वो आवाज़ सादो आ आवाज़ मिठो आ आवाज़ कसो आ उम्र नंढी आ उम्र वॾो आ अंदाज़ कंहिंखे वणे थो नथो वणे पर असुल यार मदीने वारे साईं जी जंहिं ते नज़रे करम पइजी वञे बाकी मुसलमान जो इहो तरीक़ो कोन्हे को तरीक़ो कंहिंजो आहे हिकिड़ो काफ़रनि जो तरीक़ो आहे काफ़र अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात सां ठठोल कंदा हुआ सहाबा किराम रिज़वानुल्लाह ताला अलैहिम अजमईन सां ठठोल कंदा हुआ हबीब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात ते तंज़ कंदा हुआ एस ताईं जो कुरान पाक में अल्लाह सी फरमायो आहे इन्नहु कान फरीकुम मिन इबादी यक़ूलून रब्बना आमन्ना फग़फिर लना वरहमना व अंत खैरुर राहिमीन फत्तखज़्तुमूहुम सुख़रिय्या हत्ता अंसौकुम ज़िक्री व कुंतुम मिनहुम तदहकून इन्नी जज़ैतुहुमुल यौम बिमा सबरू अन्नहुम हुमुल फाइज़ून तो सुभान अल्लाह अल्लाह ताला फरमायो हबीब जा सहाबी जॾहिं दुआ घुरन तो सुभान अल्लाह जॾहिं छा कनि चओ जॾहिं छा कनि दुआ घुरन पोइ दुआ किथे थी सघे थी जनाज़े खां पोइ दुआ वा फर्ज़ नमाज़ खां पोइ दुआ वा ज़िक्र जी महफ़िल खां पोइ दुआ वा हबीब जा सहाबी दुआ घुरन इहे चवनि यक़ूलून रब्बना आमन्ना या अल्लाह सा ईमान आंदो फग़फिर लना असांखे माफ़ कर
रहमना साते रहम कर व अंत खैरुर राहिमीन, तू रहम करने वालन में सबनी में भलो आ। फत्तखज़तुमूहुम सखरियन हत्ता अंसौकुम ज़िक्री व कुंतुम मिनहुम तदहकून। अल्लाह सी मुनाफिकन के फरमायो, मुनाफिको हबीब जा साहबी दुआ प्या घुरन, वे जिक्र प्या कन, मां रब के बादाइन प्या, तवा वरी उन गाल के मस्खरी बनाए वरतो। एतरो मस्खरी में तवा माव थी वयो जो तवा खा मुजी याद विसरी वई, मुजो जिक्र विसरी वयो, मुजो कुरान विसरी वयो। व कुंतुम मिनहुम तदहकून, ऐ तवा एक बे दे दिसी निहारे खिलो प्या, तहक प्या दियो, टोकू प्या कयो। इन्नी जज़ैतुहुमुल यौम बिमा सबरो, जिन जे मथा तवा चथर कया ठठोल कया, पर उन्हन अल्लाह जे बानन सब्र कयो आ, उन्हन तवा के जवाब कोन दिनो आ। अल्लाह ताला फरमाए तो उन्हन के मां रब क़यामत जे दिहाड़े पान अजर ॾींदुस, ऐं ओ अजर इहो आ अन्नहुम हुमुल फाइज़ून, जेके उन ठठोल ते सब्र कंदा उहे दुनिया आखिरत में कामयाब हूंदा। तो सुभान अल्लाह। अद्दुआ मुखुल इबादत, दुआ इबादत जो मगज़ा, अद्दुआ आइनुल इबादत, दुआ पान आइन इबादत वा। हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो साहबी हजरत सैयदना फारूक आजम, तो सुभान अल्लाह, केरा बाचो फारूक आजम अशैतान यफिर्रु मिन ज़िल्ल उमर, शैतान उमर जे पाछे खां भजंदो आ। ओ भंगाई, ओ चरसाई, ओ नभागो जेको पंहिंजे पान खे बणी भले खणी शाह सदराए, पर सरे आम महफिल में तव्हां वा क्लिप ॿुधी कोन सघंदो। ख़ुदा जी ज़ात बाबरका जो कसम आ, के ॾाहिरनि जे कंहिं चङे मुड़स खे को अहिड़ी गार नथो ॾेई सघे। को मौजादा कहिड़ी बि ज़ात वारो जे मां भट्टी आहियां, असांजे क़ौम जे कंहिं सरदार खे अहिड़ी को गार ॾे, मौजादा को कहिड़ी बि क़ौम सां ताल्लुक़ रखण वारो हुजे, कहिड़ी पार्टी सां ताल्लुक़ रखण वारो हुजे, उन पार्टी जे अॻवान खे सरेआम अहिड़ी जेकॾहिं को गार ॾे, उन पार्टी वारा उथी बीहंदा, उन क़ौम वारा उथी बीहंदा, उन खानदान वारा उथी बीहंदा, उन क़बीले वारा उथी बीहंदा। वो भंगाई, चरसाई, निभागो, नशाई सरेआम महफिल में सैयदना फारूक आजम रज़ियल्लाहु तआला अन्हु जी ज़ात बाबरकात जी गुस्ताखी करे, लाउड ते बी करे गारियूं ॾे, कच्चूं गारियूं ॾे, ऐं उन खां पोइ इन पाक हस्तीअ ते जेको लफ़्ज़ चवे त अल्लाह उन लफ़्ज़ मुताबिक़ कुरान जूं आयतूं नाज़िल करे। अल्लाह तोखे उम्रो नसीब करे, चो आमीन। अल्लाह तोखे हज नसीब करे, रब करीम जी ज़ात बाबरकात तोखे मुस्तफ़ा जो मदीनो ॾेखारे। मोहब्बत वारन खे मिलंदो आ बेहद प्यार मदीने में, मोहब्बत वारन खे मिलंदो आ बेहद प्यार मदीने में। छो त यतीम ऐं बेवार जो आया मदीने में, मोहब्बत वारन खे मिलंदो आ बेहद प्यार मदीने में। सिर्फ मुना खे ई मदीने शहर में आ न मज़ो ईंदो, सिर्फ मुनाफिक खे ई मदीने शहर में आ न मज़ो ईंदो। मोमिन जी दिल ठरंदी माणे खूब करार मदीने में, मोहब्बत वारन खे मिलंदो आ बेहद प्यार मदीने में, मोहब्बत वारन खे मिलंदो आ बेहद प्यार मदीने में।
जिन जिन खाधा खूब धिका गैरन जे दरवाजन ते जिन जिन खाधा खूब धिका गैरन जे दरवाजन ते सेड सिजल था बेहद मानो बाग बहार मदीने में मोहब्बत वारन खे मिलंदो आ बेहद प्यार मदीने में। अबा हिकड़ी बीमारी होंदी आ को बुखार थे पेट में सूर थे उन जो इलाज आ डॉक्टर ॾे आए न ॿी बि हिकड़ी बीमारी आहे कहिड़ी कचहरी में वेहूं त रातिनि जूं रातियूं भत राग सूज़ हुजनि त रातिनि जूं रातियूं उते जेको आहे कंहिंखे मयार कान्हे का पर जेकॾहिं ख़ैरात या ज़िक्र जी महफ़िल जे अधु कलाक मथे थी उन ते सिंबोली देर करे छॾी इहा बि हिकिड़े क़िस्म जी बीमारी आहे जो दुनिया जे मशग़लनि में तुंहिंजो टाइम गुज़री वञे तोखे आसास मिले ज़िक्र जी महफ़िल में तोखे बेचैनी हुजे बेकरारी हुजे इन इलाज जी दवा या त मदीने में मिलंदी तोखे या इन बीमारी जी दवा तोखे मुर्शिद जे आस्थाने ते मिलंदी जेकॾहिं तुंहिंजी रग साई नथी थे छिक तुंहिंजी ओॾे नथी थे कंहिंजी माना तूं मुर्शिद खां थोरो परते थी वियो आहे जे मुर्शिद खां परे थींदे त पोइ मदीने वारे जे ज़िक्र खां बि परे थी वेंदे पर जे ख़ुदा जो कसम मुर्शिद खे वेझो थींदे त मदीने वारो साईं बि तोखे पंहिंजे भाकुर में वठंदो जिन जिन खाधा खूब धिका गैरन जे दरवाजन ते सेड सिजल था बेहद मानो बाग बहार मदीने में मोहब्बत वारन खे मिलंदो आ बेहद प्यार आए दुनिया वारो ॾेखारियो ॾाढो करे न ग़रीबन ते ताज़ो ई वाक़ियो जेको दौलतपुर में थियो हुयो नवाब वली मोहम्मद में केतिरियूं जानियूं जेको आहे ज़ालिमन ज़ाया करे छॾियूं ऐं माण्हू मारण खां पोइ जॾहिं मौजादा 24 कलाक या उन खां बि मथे लाशनि जी बेहुरमती थी उन खां पोइ जेको आहे कानून हरकत में आयो उहे असुल माण्हू जेको आहे गिरफ़्तार न थिया इहे ज़ालिम ज़ुल्म कंदा रहंदा असांजे मथां इहे मौजादा अणमुदाइता मींह या मींह असांजे मथां रुकजंदा रहंदा वला तरकनू इलल लज़ीन ज़लमू फतमस्सकुम अन्नार माना ज़ुल्म कयो त न पर ज़ालिमन जो साथ बि न ॾियो साथ ॾींदो जेके अज़ाब ज़ालिमन जे मथां लहंदा उहे तव्हां जे बि मथां लहंदा पर ए ज़ालिमो केतिरा ॾींहं तव्हां ज़ुल्म कंदो असांजो मदीने वारो मीर असां सां गॾु आए दुनिया वारो ॾेखारियो ॾाढो करे न ग़रीबन सां आख़िर वेठो अथव ग़रीब जो ग़मख़ार मदीने में मोहब्बत वारन खे मिलंदो आ बेहद प्यार मदीने में तो सुभान अल्लाह उन मदीने में मुस्तफ़ा करीम जो रोज़ो आ उन रोज़े पाक में महबूब जे भाकुर में हज़रत अबू बकर सुतो पियो आ त अबू बकर जे पासे में उमर फारूक बि सुतो पियो आ ओ जवान जेको मुस्तफ़ा करीम जे भाकुर में आ ओ नशाई नशो पी उनखे गारियूं न ॾे उनखे घटि वधि न ॻाल्हा उनजी गुस्ताखी न कर अञा हुर हिन दुनिया ते मौजूद आहिनि ख़ुदा जो कसम हुर न को पागारे जी गुस्ताखी बर्दाश्त कंदो न को अहल बैत जी गुस्ताखी बर्दाश्त कंदो न को सहाबी जी गुस्ताखी बर्दाश्त कंदो न को मदीने वारे मीर जी गुस्ताखी बर्दाश्त कंदो विलायत जो नारो जोर सां नारे विलायत मुझा दोस्त सदीद मुसलमान भा अल्लाह जी ज़ात बाबरका जो कसम मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम उम्रो शरीफ करण जे लाइ आया तो सुभान अल्लाह
हबीब जने उमरतुल क़ज़ा क़ज़ा वारो उमरो करण जे ला महबूब आया नबी सिंह काबतुल्लाह जो तवाफ कयो फारूक आज़म गॾु हो हज़रत फारूक आज़म महबूब जी ख़िदमत में अर्ज़ करे या रसूल अल्लाह वत्तख़िज़ू मिन मक़ाम इब्राहीम मुसल्ला इन सां मिलंदड़ जुलंदड़ लफ़्ज़ फारूक आज़म नबी सिंह जी ख़िदमत में अर्ज़ कया या रसूल अल्लाह मुंहिंजी दिलि थी चवे काबे जे साम्हूं मक़ाम इब्राहीम लगो पियो आहे मक़ाम इब्राहीम हिकिड़ो पत्थर आहे ओ पत्थर जंहिं खलीलुल्लाह बीही काबतुल्लाह शरीफ जी तामीर कई आहे पर उन पत्थर अल्लाह जे नबी सां मोहब्बत जो इज़हार कयो आहे जो मेण खां वधीक नरम थी खलीलुल्लाह जे पेरनि जा नक्श पंहिंजे जिस्म में ठाहे जॾहिं नबी जे कदमनि खे पंहिंजे सीने सां लगाए छॾी ओ मेण खां वधीक नरम पत्थर थियो नक्श ठया अल्लाह करीम के ओ पत्थर जी अदा अड़ी पसंद आई ॿिया पत्थर त मक्के में खोड़ उछलाया पिया आहिनि पर जंहिं खलीलुल्लाह कदम लगा ऐं पत्थर पंहिंजी मोहब्बत जो इज़हार कयो अल्लाह सी फरमायो इब्राहीम इन के काबे जे साम्हूं लगा मुस्तफा मीर के बरबसी हुकुम फरमायो मौजा महबूब इन मक़ाम इब्राहीम के काबतुल्लाह जे साम्हूं लगा अचण वञण वारा जिते काबे जो तवाफ कंदा तो ते मुझे खलील जे कदमन जी ज़ियारत भी कंदा अल्लाह जे नबी जा जे जगह ते कदम लगंदा आहिनि अल्लाह सी फरमाईंदो आहे मन युअज़्ज़िम शआइर अल्लाह फइन्नहा मिन तक़वल क़ुलूब जेको अल्लाह जे निशाननि जी ताज़ीम कंदो इज्जत कंदो अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात उन जे दिल में तक़वा ऐं परहेज़गारी जो नूर पैदा कंदो आहे तुम साहब चोसी मां छा कया ची वञी हाज़री दे माखी अथई लज़्ज़त चख ख़बर पए त माखी जो ज़ाइको कहिड़ो आहे बाक़ी ॿुधल ॻाल्हियुनि ते न हल अण ॾिठल जेको आहे ॻाल्हियुनि जे पोयां न लॻ मुनाज़रे बुनाज़रे जी ॻाल्हि न कर वञी दरगाह ते हाज़री ॾे मखदूम साहब खे माण्हुनि चयो साईं हज़रत सुल्तानुल औलिया अजीब ॻाल्हि करे थो टे ॾिहाड़ा माण्हू ते नज़र करे थो बेहोश थियो था वञनि उन्हनि जूं निमाज़ूं क़ज़ा थियूं वञनि इन्हनि जो गुनाह मखदूम साहब ते थींदो तव्हां वञी सम्झायो मखदूम साहब ते हज़रत मखदूम अब्दुर रहीम गिरोड़ी रहमतुल्लाह अलैह किताबनि जी भरी खई आहे अञा कंहिं वली जी नज़र कान पई आहे इल्म पढ़ियो आहे वॾो आलिम थियो आहे पर तरीक़त जी मंज़िल खे कोन पहुतो आहे मखदूम साहब किताबनि जूं भरियूं खणी दरगाह ते वञी किताबूं ते मस्जिद में रखियूं हज़रत मखदूम सुल्तानुल औलिया रहमतुल्लाह अलैह वुज़ू फरमा रहा हा मखदूम साहब जी नज़र पई थियो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू पाण वुज़ू पे कयूं वुज़ू करे पंहिंजो मुंहुं पे धोतऊं मुंहुं धोअण जे लाइ जेको पाणी खयूं ओ पाणी पोइ ते उछलायूं ओ पाणी जा ठंडा वञी मखदूम अब्दुर रहीम गिरोड़ीअ जे चेहरे ते पया जंहिंजो पया त मखदूम साहब उते ई बेहोश थी किरी पियो आहे पयो छड़ियूं हणे हिकिड़ो ॾींहुं गुज़रियो ॿियो ॾींहुं गुज़रियो टियों ॾींहुं गुज़रियो 3 ॾींहंनि खां पोइ अखि खुली आहे जीअं अखि खुली त तवे थो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू साम्हूं जवाब थो अचे वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू से मखदूम साहब ॾियो ख़बर भला कॾहिं आया आहियो कीअं अचण थो कीसी हाणे अची तव्हांखे सलाम कयो अथमि ख़ाली वो ॾियो ख़बर मखदूम साहब खे घणो टाइम त 3 ॾींहं 3 रातियूं बेहोश लॻो पियो सुल्तानुल औलिया फरमाईंदा मौलवी साहब ॿियूं ॻाल्हियूं पोइ मुनाज़रा पोइ ॿियनि जो जवाब मां पोइ ॾींदुसि अवल तूं ॿुधा इन्हनि 3 ॾींहंनि जूं निमाज़ूं काॾे वियूं मां त खणी निमाज़ूं क़ज़ा कयां निमाज़ूं आख़िरी वक़्त में थो पढ़ां तुंहिंजूं ही निमाज़ूं क़ज़ा थी वयूं तो पढ़ी कोन्हे के इनजो हिसाब केरु ॾींदो मखदूम साहब हज़रत मखदूम अब्दुर रहीम गिरोड़ी पेरनि ते हथ रखी चईसी कि भला इन्हनि 3 ॾींहंनि में जेके मूं नज़ारा ॾिठा आहिनि नमाज़ क़ज़ा थी सघे थी पर दीदार क़ज़ा कोन थो थी सघे बाकी इहा करामत अक़ल जे ख़िलाफ़ कोन्हे का आओ तो कुरान खोले मां तोखे थी ॿुधायां टियों सिपारो अल्लाह जो नबी हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम हाफ़िज़ साहब वेठो आहे 3 सिपारे जो ये समझो मौजा दोस्त दीद टियों रुकू आहे अल्लाह जो नबी उज़ैर अलैहिस्सलाम जदों मौला ए वेरान शहरान के आबाद के कंदे अल्लाह जो नबी सुतो रब रूह उन जो कब्ज़ करे छॾियो 100 साल सुतो पियो हो 100 साल खां पोइ उथियो जंहिं गॾ ते सवार हो उहो सड़ी ॻरी उन जा हॾा वञी बचा पर जेको पंहिंजे पीअण जे लाइ अंगूरनि जो सिरको या जूस खयो वई 100 साल खां पोइ उहो अंगूरनि जो जूस जहिड़ो हो ओड़ो पियो
जे 30 जो उज़ैर हो 100 साल खां पोइ उठो त उम्र ओतिरी, वार वॾा कोन था, वार अछा कोन थिया, जिस्म में कमज़ोरी कान थी, जहिड़ो हो तहिड़ो 30 सालनि जहिड़ो, 100 साल खां पोइ बि 30 सालनि जो। क़ुरान थो चवे उथी पाण में पियो चवे त केतिरो अरसो गुज़रियो हूंदो, चए त ॾींहुं या ॾींहं जो कुझु हिसो ग़ैबी आवाज़ थो अचे, रब जो पैगाम थो अचे, ओ प्यारा उज़ैर ॾींहुं या ॾींहं जो हिसो न, तोखे 100 साल गुज़री विया आहिनि। सवारी ॾे नज़र कर त उन जा हॾा बि ॻरी विया आहिनि। पीअण वारी शइ ॾे नज़र कर त तूं बि सही सलामत आहीं, त तुंहिंजे पीअण वारी शइ बि सही सलामत पई आहे। माना घणे वक़्त खे थोरे वक़्त में रब करे सघे थो न भा, चओ घणे वक़्त खे थोरे वक़्त में रब। असहाबे काफ़ जो किस्सो सूरतुल काफ़ में आहे, 309 साल सुता पिया हा। घणा साल? 309 साल। क़ुरान ईअं कोन चओ त मरी विया, क़ुरान थो चवे निंड में हा। पर 309 सालनि खां पोइ जॾहिं उथिया, हिक ॿिए खां पुछनि पिया त घणो अरसो गुज़रियो? ॿियो पियो चवे त हिकिड़ो ॾींहुं, ॿियो चए न ॾींहं जो बि को पहर ॿ गुज़रिया हूंदा, सॼो ॾींहुं बि कोन थियो आहे। हिकिड़े खे चऊं त इहे रुपया खणी वञी बाज़ार मां, को बुख लॻी आहे, का मानी को पाणी का शइ वठी आहे। बाज़ार में आयो, दुकान नान बाई खे चई त बाबा हे 2 टे रुपया वठ ऐं मूंखे नान ॾे, मानी ॾे, बोड़ ॾे। उन नान बाई ॾिसी चए बाबा हे त कूड़ा पैसा खणी आहियूं। कूड़ा? अब कूड़ा वरी कीअं? चई अंग्रेज़नि जे दौर जा हे पैसा। मिसाल अब 100 साल है तो 300 साल पुराणो सिक्को आहे, दकियानू सॼो हिन ते ठपो लॻो पियो आहे। ओ त बादशाह वियो, मरी ख़तम थी वियो, हींअर ॿियो बादशाह अची वियो, सल्तनतूं तब्दील थी वियूं, हुकूमतूं ख़तम थी वियूं। ही कूड़ा पैसा खणी आयो, उन ॻाल्हि कान कई, वापसि आयो, पाण में चयूं त वाक़ई थी सघे थो अलाह करीम असां ते महिरबानी कई हुजे, जो रब करीम असांखे 309 सालनि जे लाइ निंड ॾियारे छॾी हुजे। जे इसराइल, बनी इसराइल, यहूदी, ईसाई, उन्हनि जे उम्मत जा इहे वाक़िया आहिनि त मुहम्मद जे उम्मत जे वलियनि जूं करामतूं बि हक़ आहिनि। चओ करामतूं, ॻाल्हायो करामतूं। मखदूम अब्दुल रहीम गिरोली रहमतुल्लाह अलैह आलिम हो, क़ुरान जो, हदीस जो, फ़िक़ह जो, उसूल जो, फ़लसफ़े जो। अहिड़ी का ॻाल्हि हुजे हा त इनकार करे हा, पर मखदूम साहब चए थो इन्हनि 3 रातनि में जेके दीदार थिया सॼी ज़िंदगी में कोन थिया। हाणे महिरबानी करे इल्म त मूं वटि आहे, पर तरीक़त जी मंज़िल मूंखे ॾे, मूंखे पंहिंजो मुरीद बणा, बैत जी इजाज़त ॾे, मां तुंहिंजी बैत कयां, मूंखे पंहिंजो मुरीद बणा। हज़रत मखदूम अब्दुल रहीम गिरोली रहमतुल्लाह ताला अलैह खे मुरीद बणायो आहे। पोइ काज़ी साहब जेको काज़ी अहमद आहे, इन काज़ी अहमद वारे खे मखदूम साहब चयो त जॾहिं तूं वञी सुल्तानुल औलिया ॾे त सुल्तानुल औलिया खे चढ़ा त महबूब जॾहिं मेराज ते वियो हो, चओ सुभान अल्लाह, महबूब जॾहिं मेराज ते वियो हो, अलाह सी ॾाकण रखराई ही पहिरें आसमान खां सिदरा ताईं। काज़ी साहब खां सुल्तान लोरिया खां पुछा कजा, उहा ॾाकण आहे या लाहे छॾी, ओ रस्तो आहे या ख़त्म थी वियो? सुभान अल्लाह, तो सुभान अल्लाह। काज़ी अहमद वियो बुज़ुर्ग ते हाज़री ॾियण, हाज़री ॾेई उते बुज़ुर्ग जे दीदार में जो रहियो। 2 टे ॾींहं गुज़री विया, पर ख़बर ई कान पई। 2 ॾींहंनि खां पोइ जॾहिं निकिरण वारो हो, सुल्तानुल औलिया फरमाइनि पिया काज़ी साहब जी, मौली साहब जेको सुवाल कयो जवाब त वठो वञ। अलाह जे वलीअ जो जान ई अलॻि हूंदो आहे, जेको सुवाल थियो उन जो जवाब त वठ। हाँ सही, वो मुल साहब जब सवाल तो कयो, जवाब पान फरमाइन था हारून रशीद, चो सुभान अल्लाह, हारून रशीद ज़ुबैदा बेगम जेला बगदाद में दरियाए दजला जे मथा सैरो सियाहत जेला एकड़ी पुल ठाराई ज़ुबैदा जेला। पर ज़ुबैदा जे वञण खां पोइ या उन जेको इस्तेमाल खां पोइ उहा पुल ॾाठी कान वई हुई, बल्कि उनखे रखियो वियो हो इन जे लाइ त अचण वञण वारा अचनि, उहे बि जीअं
ज़ुबैदा घुमे थी त ॿिया बि भले घुमन, पर सदको ज़ुबैदा जो हुजे, मेहरबानी मुंहिंजी घरवारीअ जी हुजे। वञी मौलवी साहब खे चइजा अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात उहा सीढ़ी त मदीने वारे साईं जे लाइ रखराई ही, पर रब फरमायो आ महबूब जे सदके वा सीढ़ी लाया कोन थो। महबूब जा आशिक क़यामत ताईं ईंदा वञन, मुस्तफा जे रस्ते तां सैर उहे बि कंदा वञन। जंहिं सैर साजन हलियो सैर सब सोरहा थिया। जंहिं सैर साजन हलियो सैर सब सोरहा थिया। मां भाया मन मुश्क जा ऐं अत रहारी दो वयो तो सुभान अल्लाह। अब अल्लाह जे वलियन सां असांजी मोहब्बत आहे न, चओ असांजी मोहब्बत आहे न। इन जे लाइ त उन्हनि जी वरी मदीने वारे साईं सां सच्ची मोहब्बत हुई। पोइ जंहिंजी न मुस्तफा दा मोहब्बत आहे उन जो नालो जग में रोशन आहे। सभई बेवफा ॿिया मगर हिकु मोहम्मद, दुनिया आखिरत में वफादार आहे। असां तुंहिंजे ख़ातिर रुनुगार में थे, ॾिसो घोट केॾो कुर्बदार आहे। कयो यादि आका असांखे अचण सां, पेशानी प्यारी ज़मीन ते रखण सां। ख़ुदा बख़्श मुंहिंजी ही उम्मत वीचारी, ख़ुदा बख़्श मुंहिंजी ही उम्मत वीचारी। मौला मुंहिंजी उम्मत गुनहगार आहे। असां तुंहिंजे ख़ातिर रुनुगार में थे, ॾिसो घोट केॾो करे अर्ज़ आशिक़ो अब्बासी सदाई। हितां या नबी तो मदीने घुराई, मदीने सदाई। रुगो देर हाणी आहे बस हुक्म जी, आशिक अब्बासी वेठो त्यार आहे। असां तुंहिंजे ख़ातिर रुनुगार में थे, ॾिसो घोट केॾो कुर्बदार आहे। तो सुभान अल्लाह। अब मखदूम अब्दुल रहीम गिरोली सुल्तान लोली आरे वियो। ये मुंहिंजा दोस्त सलील असांजे मुर्शिद हज़रत रोज़े धणी जो वालिद पीसी पटवारा हज़रत मखदूम मोहम्मद इस्माइल प्रियालवी रहमतुल्लाह ताला अलैहि सच्चो हुसैनी थी करे, हालांकि मखदूम साहब ज़ात जो जूने जो आ। अब केरा राणे वटां रात मूंखे नौनिया पो आइयो, लधाऊं लतीफ़ चए ॾातर वटां ॾाते, पो कोन पुछे थो ज़ात जेके आया से अघिया। मखदूम मोहम्मद इस्माइल आहे जूने जो, पर उन कमाल ते आ जो कुराड़ी पुछा थी करे अबा हबीब जो कोट कहिड़े पासे आ। मखदूम साहब ये नज़र कई, उन कुराड़ीअ खे सब्ज़ गुंबद ॾेखारियो, सुनहरी सुनहरी उहा नील ॾेखारियो। पाण फरमाईंदा अम्मा हबीब जो कोट इहो आ। उहा कुराड़ी थी चवेसी इहो न, ओ प्रियाले जे भर में जेको हबीब जो कोट ॻोठ आ उहो मूंखे ॾेखार। ही तुंहिंजो हबीब हूंदो, मुंहिंजो हबीब इहो न आहे, हबीब जो कोट ही आ, ॾेखार मूंखे। मखदूम साहब जे अखियुनि मां लुड़क वही आया। पाण फरमाईंदा मां तुंहिंजो हबीब त अलाए केरु आ, मुंहिंजो हबीब इहो साए गुंबद वारो अथई।
मुझो हबीब यो थी जे दिसी त देखारी हली त तोखे उते पहुंचाए छड्या ओ मखदूम मोहम्मद इस्माइल जेको जे करे हाफिज हकड़ो बकरार अचे तवे साईं मोजी मंग जे को कुरान जी हाफिजानी आ मां निरो जट जाहिल आया मुके साल जो टाइम मिलियो आ एकड़े साल में मां कुरान जो हाफिज था मत मुजी मंग बे के मिली वीदी ओ सोना मखदूम मेहरबानी करे मुखे पढ़ा मां कुरान पढ़ी साल में हाफिज था मखदूम साहब मुस्कुराए फरमाइंदा अबा सुभाने जोर जी नमाज मुझे पोया अची पढ़ जा पर बेजा साजे पासे खाबे पासे न साजे पासे का बेजा चीज़ ठीक है बियो ॾियारो तो साजर सवेर अची वेही रहो तो जल्दी जोर थे तो पढ़ा कुरान जो को हाफिज था साल खन लगंदो खुदा जो कसम वो बकरार अची बीठो पेरी सफ में साजे पासे का भी रहो मखदूम साहब नमाज दे लाया सुन्नत पढ़ी पान नमाज पढ़ायो नमाज पढ़ाए सलाम वरायो एकड़े पासे सलाम वरी बे पासे सलाम ओ बकरार उठी बीठो सी क़िबला मां हाफिज चण दे लायो हुयस मेहरबानी करे मुखे को दस दियो को तावीज़ दियो को वजीफो काजे को नजर फरमायो मखदूम साहब फरमाए बाबा तू हाफिज थी चुको आ फलानी सूरत बुधा फलानी सूरत बुधा फलानी सूरत बुधा मखदूम साहब चमंदा वजन हु पढ़ंदो वने पान फरमाए दारुगो तू न साजे पासे जेके भी तोजे भर में बैठा ये सभई कुरान जा हाफिज बन जी जान तेजे मुते त मेहरबानी कई पर तो मुखे तो साजे पासे भेजा पर फरमा साजे पासे जेके बिठावे हाफिज खाबे पासे जी के बिठावे दीन जा हाल में बन जीवे ओ मखदूम मोहम्मद इस्माइल पिरालवी हर जुम्मे जी रात पीसी पट्टवारा माना रोजे धनिये जो वालिद साहब रोजे धनिये जो बाबो रोजे धनिये जो मुर्शिद हजरत पीसी मोहम्मद सैयद मोहम्मद बकाशा शहीद रहमतुल्लाह अलैह हर जुम्मे जी रात वन जुम्मे जी नमाज उते पढ़न जेकर मानू दिसन ओए चवन मोहम्मद बकाबरा तुझे गोठ मस्जिदों खुटियूं आन छा जो तू हर जुम्मे ते हेते थो अची पान फरमाइन त ई त जुम्मो आ वस पुजे त हर नमाज अची मुर्शिद जे पोया पढ़ा मुर्शिद दा दीदार मैनो लखा करोड़ा हजा हो मां पहिरी चवन कदर वारा कम थिया खोटा खरीदार ई कदर वारे के खबर हुंदी बेकदरे के खबर कान हुंदी नक बंद हो जे केतरी भी खुशबू सुगाई खुशबू कान ईंदी खुशबू जो कसूर कोने नक जो कसूर आ तोखे बुखार आ केदा आला ताम खारा इसे जायको कोन लगंदो ताम जो कसूर कोने तुजी जुबान जो कसूर आ तुजे तबियत जो कसूर आ तो त तुजी जुबान में वा एक्टिविटी काने का वा मजबूती काने का वा ताकाई काने का जे वली जी नजर तोते कमाल नथी करे तुजे अंदर जो कसूर आ फी कुलूबिहिम मरदुन तुजे दिल में बीमारी आ या बुग़्ज़वारी बीमारी कढ मोहब्बत जे इश्क सा मोहब्बत सा पंहिंजे सीने के आबाद कर तो ॾिस त तोखे कीअं थी लॻे जे चाटे चयो बे न इश्क जे दरिया में बेड़ी हलाए केर के या हर के जे वस जी गाल काने का या जेते नजरे कर्म थे रोजे धनिये के तो घट समझो ई सच्चो हुसैनी सैयद छा रोजे धनिये के तो ये समझो वा जे जो फैद 200 साल न खा वठी ए जे समुंड छोलियूं हणे ये रोजे धनी जो फैद बजे को आदो छोलियूं पे हणे केरा रोजे धनी मलफूजा शरीफ मियां खलीफे महमूद लिखियो पीसी फरमाइन था और कोटड़ी कबीर में मखदूम यार मोहम्मद जे मदरसे में पढ़न विस सबक याद न पियो थे दुखो याद पियो थे बस बियो कुछ न कयम एकड़े पैर ते बीही मुस्तफा ते अची सलात पढ़े पर पान रोज़ाना फरमाइन था मु सोचो अड़ी सलात पढ़ा जे में नुक्तो न हुजे जे महबूब जे नाले में नुक्तो कोने ये अड़ी सलात पढ़ा जे में नुक्तो न अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन व आलिहि व सल्लम ये एकड़ो बेरो ना ब बेरा ना पंज बेरा ना एकड़े पैर ते भी पीसे रोज़े वाला फरमाइंदा 5000 भेरा सलात पढ़े रोज़े यारो एकड़े पैर ते भी सलात पढ़े तोखे वरी को मुलणो चवे दादान का पेरी चौथा पढ़ो प्रोग्राम का पो उठी भी चौथा पढ़ो हथ बदी चौथा पढ़ो उनके जो चाचा चबड़ा तू वेही रहो तुझी रग साई काने का
तोते मुंहिंजा दलील असर कोन कंदा असांखे छॾ असीं यार जे तरीक़े ते रोज़े वारो हिकड़े पेर ते भी 5000 मेरा सलात पढ़ी सुभान अल्लाह पान फरमाइंदा बस 5000 पढ़ी सुतो ज अख अख सान मस लगी त नानू दीदार मदीने वाले साईं बाकर फरमाया रोज़े दानी मोहम्मद राशिद छुपो सलाह करी शौक सां जोक सां सलात एड़ी पढ़ी थई सलात बि हुजे मदीने वारे जी वरी पढ़े बि उन जो बचड़ो चो सुभान अल्लाह इहो तरीक़ो अॼु ताईं थई मौजूदा पीसी सरदार चो सुभान अल्लाह मौजूदा पीसी सरदार जो ड्राइवर थो चवे त पगारो थियण खां अॻु में जॾहिं माण्हू चवंदा राजा साईं तॾहिं पीसे जो मामूल हूंदो हो पाण पंहिंजे सवारीअ ते गाॾीअ ते वेहंदा हा जेसि ताईं मंज़िल ते पहुचनि तेसि ताईं दिलबर जी ज़ुबान ते मुस्तफ़ा जी सलात हूंदी खुदा जी बाज़ात बाबरकात जो कसम है सियासी पीर ना है रूहानी असांजे दिल जो मंठार आ असांजे दिल जो करार आ ये असांजे दिल जो सुकून आ के मुल्ले मौलवी जे चचे ते के जे को अरे गैर जे चते असां पंहिंजो मुर्शिद कोने जे को मटाईंदासी अबा को पंहिंजो पीर मटाईंदो को चवे तो के तुझो बाबो या तू चंद बाबा ठीक है मुझे बाबो ही ना है को चवे तुझे बाबा चाचो या मामो या तुम रिश्ता ना तो टोले छड़ी दे खुदा जी जात बाबरका जो कसम असा के फख्र वा जो असा जो मुर्शिद सच्चो हुसैनी आ सुभान अल्लाह रोजे धनी जो रोजे धनिया जी रमज़ में जो थियो फना सो फकीर आ तो सुभान अल्लाह रोजे धनिया जी रमज़ में जो थियो फना सो फकीर आ रोजे धनिया जी रमज़ में जो थियो फना सो फकीर आ उनखे नका परवाह जह जो ही प्यारो पीरो इश्क जा असबाक झंग झर में पढ़ाई प्यार सा सबनी सिलसिलन में मिठा माहिर ही माह मुनीर पट धनिया जो प्यारो पुट मोहम्मद राशिद नालो अथ से पियो थियो शहीद त पुट नबीअ जे आशिकन जो अमीर नसब में सैयद सचो हजरत हुसैन संदो बचो जे मोहबसा मोहब्बत रखी तन जो थियो बेड़ो पारो हर सतावी ही रजब थो नाहिरी डोरे अचे हाजी इदरीस मुरीद कोने को पर सुनन जे दिलन जी धड़कन अल्लाह से उनके वडी जमाल दे सेहत आफियत नसीब फरमाए अल्लाह पाक उन जे मथा पंहिंजूं रहमतूं बरकतूं नाज़िल फरमाए 27 रजबी अचण वारी आहे अल्हम्दुलिल्लाह दुआ कयो त मुर्शिद अचे त ईदन जी भी ईद थी पवे हर 27 ही रजब थो दाहिरी डोरे अचे इदरीस वलियन जो असल खां दिल सां दामन गिरवा रोजे धनिया जी रमज़ में
जो थियो फना सो फकीर वा। तो सुभान अल्लाह। मार्गो पंहिंजो मौजू पूरो कयां त पोइ उन खां ॿुधो आहे। मुस्लमान भा हज़रत रोज़े दणी फरमाईंदा मां सुत मुस्तफा दीदार फरमायो। अभी फरमान पर मोहम्मद राशिद मुझो बचड़ो ही सलात पढ़ी पियो शौक़ सां छो सर गयो थी कहिड़ो कमु आहे किसी सबक यादि कया तो यादि कोन थो थिए। मुस्तफा फरमाईंदा आ त तोखे भाकुर पाए तोखे इल्म पढ़ाए थो। हज़रत महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम रोज़े दणी फरमाईंदा भाकुर पातो नज़र फरमाई अख खुली सॼो जहान ख़ुशबू सां भरियो पियो आहे। सुबुह जो क्लास में वेठो हुजां शागिर्द हिकिड़ो रोंदो पियो अचे पुछा कयोमांसि रोई पियो थी सबक ॿुधाए में कचो थियो उस्ताद जेको आहे चओ मार ॾिनी आहे दड़का ॾिना आहिनि। रोज़े दणी फरमाईंदा हलिया त भेरो ॾियारी। पर शागिर्द चयोसीं तूं मूंखां हेठी टोलीअ में आहीं ऐं मथे आहियां। अब आप 5 क्लास वारे खे 3 क्लास वारो भेरो ॾियारींदो ये कौन थी दो तू पढ़ी दो 3 क्लास में आऊं 5 क्लास में आया हूं मथी टोली आ रहो तू हेठी टोली आ रहो मुखे तू भेरो के ॾियारी दे। पीसी फरमाइन था भेरो वठ समझ उस्ताद के वनी ॿुधा जे उस्ताद सबक तुंहिंजो मोटा है त पोइ ज़िम्मेदार मां पीसी भेरो ॾियारियो शागिर्द वियो वनी उस्ताद के चीसी सबक याद करे आयो ॿुध। उस्ताद ॿुधी शागिर्द पढ़ंदो वञे उस्ताद हैरान थींदो वञे शागिर्द सबक बंदि कयो उस्ताद चवे थो अबा काथों पढ़ी आयो आहे इहो मूं त तोखे कोन पढ़ायो पढ़ियो सही थई पर इहा त ॻाल्हि मुंहिंजे इल्म खां बि मथे आहे। मां हेतिरा किताब पढ़िया पर इहे ॻाल्हियूं कंहिं किताब में मूं कोन पढ़ियूं। काथों पढ़ी अहिड़ो को किताब मूंखे मदरसे में कोन थो सुझे पढ़े किथां। शागिर्द वरी लिख पियो करे त मतां उस्ताद मोहम्मद राशिद खे दड़का ॾे सुभाणे वरी भेरो न ॾियारे लिख पियो करे साईं बसि पढ़ी आयो न बाबा ॿुधा कंहिं शागिर्द जो सी मोहम्मद राशिद पढ़े थो न सैयद सबोरो उन भेरो ॾियारियो। उस्ताद चए थो वञ वठी आ मोहम्मद राशिद खे शागिर्द वियो पीसे खे वठी आयो पीसे उस्ताद चए थो मोहम्मद राशिद किथां पढ़ी पीसी वरी ॻाल्हि लिकाइनि पिया साईं बसि भेरो ॾियार मांसि जेका सम्झ आई न बाबा हे ॻाल्हि किताबी ॻाल्हि आहे पर अहिड़ा किताब मूं किथे कोन ॾिना थो पढ़े किथे। उस्ताद जे घणो इसरार कयो पीसी फरमाइनि पिया अखियुनि मां लुड़क वही आया किसी ही इल्म किताबनि मां कोन पढ़ियो आहियां सबक यादि ई कोन पियो थिए। राति 5000 भेरा सलात पढ़ी पंहिंजे नाने महबूब मोहम्मद खे सॾु कयमि मुस्तफ़ा आया हबीब भाकुर पाए मूंखे इल्म पढ़ाए विया बसि जेको किताब ॾिसां थो त सम्झ थी पवे त इहो मुंहिंजो पढ़ियल आहे इहो मुंहिंजो पढ़ियल आहे इहो मुंहिंजो पढ़ियल आहे। तुंहिंजे मदरसे में जेके किताब पिया आहिनि सभु मुंहिंजा पढ़ियल आहिनि। अल्लाह अकबर अल्लाह जे वली जो कमाल इहो आहे। अच्छा रुगो ईअं न त दावा खोड़नि जे शहर में हिकिड़े हिंदू वाणी फितनूं कढियो खट ते वेही उॾरंदो हो मीर बि हुन जे चकर में अची विया हुकूमत मीरनि जी हुई मीरनि ॾे माण्हू शिकायत खणी विया थी वाणियूं आहे उॾरे थो सम्झायोसि मीरनि चयो बाबा असीं किथां सम्झाईंदासीं आलमनि खे चओ सम्झाईंदुसि। कोटड़ी कबीर में वॾो मदरसो मखदूम यार मोहम्मद जो माण्हू उन ॾे आया साईं तूं हली मुनाज़रो करीस मखदूम साहब चए थो मां हलंदुसि हाणे पीसे रोज़े वारे खे चयो मोहम्मद राशिद मां हलां थो रुगो गॾु ॻाल्हाइणो तोखे आहे। पीसे रोज़े वारे खे उस्ताद पाण सां गॾु वठी खोड़नि जे शहर में आयो उन हिंदुअ खे सॾु कयूं जिते हुनजो मंत्र जंतर जी जॻह हुई उते विया बेली हा उहो हिंदू सीटियो बीठो न खट ते वेठो आहे। मखदूम साहब पीसे रोज़े वारे खे थो चवे त मोहम्मद राशिद हुसैनी सैयद तूं आहे चवंदा जंहिंजी चीच सैयद जे हथ में तंहिंखे लहर न को लोॾो आया तुंहिंजो उस्ताद पर मुंहिंजी चीच तुंहिंजे हथ में आहे सैयद तूं आहे मुस्तफा जो आल तूं आहे हबीब जी नज़र तो ते आहे कमु तोखे करिणो आहे। पीसी फरमाईंदा ठीकु आहे वाणी खे पीसी फरमाईंदा बा ॾेखार भला पंहिंजो इस्तदराज ॾेखार भला उॾरी ॾेखार वाणी जंतर मंतर ॿटे हणी जो छू कई त हमरा जी खट मथे हाणे पियो ई हवा में पड़ाडा ॾे पीसी ॾिसी मुस्कुरायो मुस्कुराए फरमाईंदा बा इहो त मुंहिंजे जुतीअ जो कमाल आहे
एचे हजरत पीसी सैयद मोहम्मद राशिद रोज़े धनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी आत्मा बरकात पंहिंजी पेदार मुबारक जुती मुबारक उछलाई वाणी खे वञी टिकणे ते लगी आ जेजो लगी त हमरा खट सूदो सट जी हेठ अची किरियो पर जेजो किरियो त ॿिया हुन जा जेके चाहींदड़ हा मुस्लमान या गैर मुस्लिम ओ काका सदायूं तूं उॾारींदो आ खट खे अॼु किरियो आ हाणे भला मंतर जंतर हणी को उथ काको थो तवे अहिड़ी चेल भगिया जो वरी सदियूं गुज़रंदियूं वरी कोन उथंदुसि पहिरें जोड़ जो मल जेकॾहिं कंहिंखे केराए त वरी उथी न सघे हज़रत रोज़े धनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी नज़र अहिड़ी पई आहे इन जी जुतीअ में ओ कमाल आहे मुंहिंजा जंतर मंतर सभई ख़तम थी विया कोन ॾेखारींदो पर हिन इलाइक़े मां फितनो ख़तम थिए उन जे लाइ हिन खे ताज़ीर ॾियो कारो मुंहुं करे जूतनि जो हार पाराए गॾा ते वेहारे हिन खे मुल्क मां शहर मां कढो वरी हिन मुल्क ॾे हिन शहर ॾे न अचे ऐं दुनिया वारनि खे ख़बर पवे त असुल ताक़त मोहम्मद जी शरीयत में आ असुल ताक़त कलमे में आ असुल ताक़त मोहम्मद जे दीन में आ हबीब जी शरीयत में आ मौजा दोस्त अजीज मुस्लमान भाइयो हिकिड़ो न कई कारनामा हज़रत रोज़े धनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जा इन जे करे मौजा दा क़द्र वारा कम थिया खुटा ख़रीदार हीरे ऐं माणिक जी के साल कलंदा सार जेके लोह कोटन लोहार तन कहिड़ो क़द्र सोन जो उन्हनि खे क़द्र कोन थींदो मां चयो पे त सफ़ा ऐं मरवा हाजी हज करे उम्रे वारो उम्रो करे जेस ताईं डोड़ू न पाए तेस ताईं न को उम्रो थे न को हज थे छो अल्लाह सी फरमाए तो मुंहिंजी नेक बानी जा कदम लगा तो रोज़े धनी जे रोज़े ते छो था वञूं त अल्लाह जो वली उते वेठो आहे सचल सरमस्त ते छो था वञूं त अल्लाह जो वली उते वेठो आहे कलंदर साईं ते छो था वञूं त अल्लाह जो वली उते वेठो आहे सुल्तानुल औलिया ते छो था वञूं त अल्लाह जो वली उते वेठो आहे जिते अल्लाह जो बानू हूंदो आहे त उते अल्लाह जे रहमत जो वस्कार हूंदो आहे उते दुआऊं क़बूल थींदियूं आहिनि मुंहिंजा दोस्त अजीज मुस्लमान भा मां अर्ज़ पे कयो मक़ाम इब्राहीम मुस्तफ़ा के हज़रत उमर थो चवे साईं मुंहिंजी दिलि थी चवे त इते मक़ाम इब्राहीम वटि बरकातूं नफ़ल पढ़ो नबी सी फरमाइन पिया उमर मता मुंहिंजी उम्मत ते फर्ज़ न थी वञनि इन जे करे महबूब हलिया अल्लाह सी जिब्रील खे फरमाए जिब्रील वञ मुंहिंजे महबूब खे चओ त जीअं उमर चवे थो तीअं कर वत्तखिज़ू मिन मक़ाम इब्राहीम मुसल्ला इन मक़ाम इब्राहीम के नमाज जी जाइ बनाए क़यामत ताईं हाजी ऐं उम्रे खे चओ त जेस ताईं इते बरकातूं नफ़ल न पढ़ंदव न को तव्हांजो उम्रो थींदो न को तव्हांजो हज थींदो ये बरकातूं ॾियण वारो हज़रत अमीर उमर आहे लानती उहो आहे जेको उमर ते महाद अल्लाह तान करे गारियूं ॾे हज़रत उमर फारूक जहिड़ी शख्सियत ते महाद अल्लाह लानत करे पंहिंजे पाण खे लानत जो मुस्ताक करे उहो सैयद ई नथो थी सघे जेको महबूब जे साहबनि सां फिटाए छो त जंहिंखे मुस्तफ़ा पंहिंजो करे सैयद खे खपे त उन सां मोहबत करे जंहिंखे मुस्तफ़ा पंहिंजो कयो हज़रत अमीर उमर असांजे इस्लाम जी तारीख़ तो सुभान अल्लाह गांधी गांधी उन गांधी जेका किथे तकरीर पे कई इंसाफ़ जो मौज़ू उनखे ॾिनऊं त उन चयो त मूंखे मौज़ू तव्हां अहिड़ो ॾिनो आहे जे इन मौज़ूअ में उमर ऐं अबू बकर खे शामिल न कयां त मुंहिंजो मौज़ू ई पूरो कोन थींदो गांधी तो चवे त जेकॾहिं तव्हांखे इंसाफ़ करणो आहे त अबू बकर जी ज़िंदगी पढ़ो उमर फारूक जी ज़िंदगी पढ़ो उन ते अमल कयो त तव्हांखे हुकूमत उहा मिलंदी जेका इंसाफ़ वारी हुकूमत हुजे अंग्रेज़ पियो चवे त उमर 10 साल हुकूमत कई पर जे अञा 10 साल ॿिया बि हुकूमत करे हा त रुए ज़मीन ते कुफ्र हुजे ई कोन हा हर जॻह ते ला इलाहा इल्लल्लाह जा तराना वॼन हा अल्लाह सी पंहिंजे महबूब जे सदके तुंहिंजी मुंहिंजी हाज़िरी क़बूल फरमाए कुरान पाक में अल्लाह सी फरमाए या अय्युहन्नास ऐ इंसानो क़द जाअकुम बुरहानुन मिर रब्बिकुम बेशक तव्हां ॾे तव्हांजे रब वटां बुरहान आयो आहे माना महबूब दलील बणिजी बि आयो आहे
महबूब मोजज़ो बणजी बि आयो आहे व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना ऐं असां तव्हां ॾे चिट्टो नूर नाज़िल कयो आहे माना अल्लाह सीं साईं तव्हांखे क़ुरान पाक बि ॾिनो ऐं पंहिंजो महबूब बि ॾिनो पोइ ही अॼोको 40 ऐं ख़ैरात जो प्रोग्राम मुस्तफ़ा जे ज़िक्र सां सजाए असां फ़क़ीर मोहम्मद अयूब ॾाहिरी जे रूह खे ईसाले सवाब कयूं था अल्लाह सी महबूब जे ज़िक्र जे सदके फ़क़ीर अयूब जा बेड़ा पार फरमा उन जे क़ब्र जे मथां किरोड़ हा रहमतूं बरकतूं नाज़िल फरमा फ़क़ीर हबीबुल्लाह फ़क़ीर डॉक्टर ग़ुलाम अब्बास साहब ऐं ॿिया